وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن سيدنا ونبينا وسندنا وحبيبنا وحبيب قلوبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنما المؤمنون الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم وإذا تليت عليهم آياته زادتهم إيمانا وعلى ربهم يتوكلون. الذين يقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون. أولئك هم المؤمنون حقا، لهم درجات عند ربهم ومغفرة ورزق كريم. كما أخرجك ربك من بيتك بالحق وإن فريقا من المؤمنين لكارهون. صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. जंहिंखे अल्लाह जे तरफ़ खां ॼण त टिकेट थी मिले, इजाज़त थी मिले त बाबा तूं अचो अल्लाह जे दर ते। ही जेके बि ॿाहिरि मुस्लमान अल्लाह जे घर खां ॿाहिरि वेठा आहिनि, ईअं सम्झो त उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दर ते अचण जे लाइ क़बूल ई न फरमायो त अहिड़ा निभागा माण्हू मुंहिंजे दर ते अचनि ई न। हीअ अल्लाह तबारक व तआला जी तौफ़ीक़ आहे, हीअ रब जी महिरबानी आहे, जंहिंखे पंहिंजे दर ते घुराए, जंहिंखे सजदो कराए, जंहिंखां क़ुरान पढ़ाए, जंहिंखां क़ुरान ॿुधाए, जंहिंखे पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहा अल्लाह तबारक व तआला जी महिरबानी आहे, करम आहे। जंहिंखे चइजे त हादा मिन फज़ल रब्बी, हे मुंहिंजे अल्लाह जो फज़ल आहे। काइनात जे अंदरि होटलनि ते वेहण वारा घणा, अयाशियूं करण वारा घणा, शादी हालनि में शिरकत करण वारा घणा, पर अल्लाह तबारक व तआला जे दर ते हाज़िरी ॾियण वारा तमामु थोरा। ऐं इहे ख़ुसूसी बाना आहिनि अल्लाह तबारक व तआला जा। इन्हनि खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दर ते अचण जे लाइ ॼण त टिकेट जारी करणु फरमाई त फिलाणा बाना तूं मुंहिंजे दर ते अचो, सजदो ॾे, हाज़िरी ॾे, त मां तुंहिंजे इन गुनाहनि खे मां माफ़ करणु फरमाई। काइनात जे अंदरि अहिड़ी तरह मर्दनि वांगुरु औरतुनि में बि अल्लाह तबारक व तआला जी चूंड आहे। जिन औरतुनि, जिन न्याणियुनि, अमड़ियुनि, भेनरुनि पंहिंजी सुस्तीअ खे ख़तमु करे, पंहिंजे कमनि खे छॾे, हेॾा आज़ान ॿुधी, वुज़ू करे, मुसल्लो विछाए, घर में नमाज़ पढ़ियो, समझो त अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे पंहिंजे रज़ामंदी जे लाइ इन्हनि न्याणियुनि खे, अमड़ियुनि, भेनरुनि खे चूंडणु फरमायो।
इन्हनि जे मुक़ाबले में जिन नमाज़ न पढ़ी, जिन अल्लाह जे साम्हूं सजदो न ॾिनो, ईअं सम्झो त इहे शैतान वारे टोले जे अंदरि हलिया विया, निभाग जे अंदरि हलिया विया। त इहे मर्द ऐं औरतूं दुनिया जे अंदरि अल्लाह पाक इहा तक़सीम क़ाइमु करणु फरमाई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जंहिंखे दुनिया जे अंदरि मस्जिद जे तरफ़ ईंदे वेंदे ॾिसो, सम्झो त इहो शख़्स जन्नती आहे। हाणे हुन जा अमल अल्लाह पाक सां, बातिनी तौर ते हुन जा कहिड़ा अमल आहिनि अल्लाह जी ज़ात थी ॼाणे। ज़ाहिरी तौर ते हुन जो मस्जिद जे तरफ़ अचणु, इहा अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां हुन जे लाइ रज़ा जी निशानी आहे जो अल्लाह हुनखे पंहिंजे दर ते घुराइण थो फरमाए। वरना अवां जे मुक़ाबले में केतिरा ई सरदार, केतिरा ई नवाब, केतिरा ई साहब, उहिदनि वारा, वॾा SSP, वॾा IG, वॾा DIG, छा आहे उन्हनि जे अंदरि? कुझु बि कोन्हे। ईअं ई माण्हू आहिनि, अवां असां वांगुरु मानी खाईंदा आहिनि, ईअं अवां असां वांगुरु ॿार कढंदा आहिनि। चंद दुनिया जे इन्हनि उहिदनि जे करे उन्हनि खां मरूब न थींदा कयो। अवां खे अल्लाह तबारक व तआला ईमान जी अहिड़ी दौलत अता फरमाई आहे, काइनात जा सभु ईसाई गॾु कयो, सभु यहूदी गॾु कयो, सभु गैर मुस्लिम गॾु कयो, हिकिड़े मुस्लमान जे बराबरि नथा थी सघनि। अल्लाह पाक हुन जी गारंटी असांखे क़ुरान जी सूरत में ॾियणु फरमाई। हुननि वटि का बि गारंटी न आहे। जेकॾहिं ईसाइन वटि इंजील अॻ में हुयो त हिन वक़्त में उहो इंजील महफ़ूज़ न आहे। यहूदियुनि वटि जेकॾहिं अॻ में मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो तौरात हुयो त हिन वक़्त में उहो तौरात महफ़ूज़ न आहे, तब्दीली थी वई हुन में। जेकॾहिं कंहिं वटि अॻ में ज़बूर हुयो त ज़बूर महफ़ूज़ न आहे। अवां हिंदुनि वटि वेद जी किताब खे ॾिसो, सिखनि वटि इन्हनि वटि वञी करे ग्रंथ खे वञी ॾिसो, 10 साल अॻ में उन्हनि जो किताब पढ़ंदा ऐं 10 साल 20 साल बाद में जॾहिं उन्हनि जे किताब खे खोले पढ़ंदा, तव्हांखे कंहिं न कंहिं जॻह ते तव्हांखे तब्दीली नज़र ईंदी। कंहिं माण्हू चयो त साईं, को माण्हू जेकॾहिं सूंहं जो हुस्न जो बि सुहिणो हुजे, आवाज़ बि हुन जो ख़ूबसूरत हुजे ऐं मुसलसल जेकॾहिं तिलावत करे त लाज़मन उन जी तिलावत जे करे अखियुनि मां ॻोढ़ा वही ईंदा आहिनि। असल में उन जी ज़हनियत जेका आहे न गैर मुस्लिम वारी। मूं हुनखे चयमि त ज़ालिम क़ुरान मुक़द्दस जे मथां तानो थो हणे, क़ुरान मुक़द्दस जी ॻाल्हि थो करे त जेकॾहिं को माण्हू हसीन जमील हुजे, जे इमाम काबा शेख अब्दुर रहमान सुदेस क़ुरान पढ़े न साईं, तव्हांखे क़ुरान सम्झ में अचे न अचे, मुसलसल तव्हां क़ुरान ॿुधंदा ऐं शेख जेको अब्दुल समद आहे, अब्दुल बासित मिस्र वारो मशहूर आहे जंहिंजूं क़िरात हलंदियूं आहिनि, तव्हां हुनखे मुसलसल कंदे ई क़ुरान ॿुधंदा, तव्हांजे अखियुनि मां ॻोढ़ा वेही। त हुन हिकिड़े ब्लैकमेलिंग जे अंदाज़ में चयो, सूरत बि हसीन हुजे, आवाज़ बि सुहिणो हुजे, जॾहिं मुसलसल हुन आवाज़ खे ॿुधंदासीं त असांजे अखियुनि मां ॻोढ़ा वेही ईंदा। मूं चयुमि त ज़ालिम कूड़ थो ॻाल्हाए, जेकॾहिं तूं क़ुरान खे छॾे करे कंहिं बि काइनात जे किताब खे खणी अचो, हसीन में हसीन जमील इंसान खे वठी अचो, उन जो आवाज़ बि सुहिणो हुजे, उन जी सूरत बि सुहिणी हुजे ऐं उहो पंहिंजे किताब खे पढ़े, सवाल ई पैदा न आहे जो उन जे किताब खे ॿुधी करे माण्हुनि जे अखियुनि मां ॻोढ़ा वहनि। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रब जे क़ुरान जो आजिज़ आहे, रब जे क़ुरान जो मौजिज़ो आहे। क़ुरान मुक़द्दस खे जेकॾहिं कुझु में कुझु स्याह में स्याह हाफ़िज़ क़ुरान जो पंहिंजी ज़बान सां क़ुरान खे पढ़ंदो वेंदो, ख़ूबसूरत क़ुरान खे पढ़ंदो वञे, तव्हां तवज्जो सां क़ुरान खे ॿुधंदा वञो, भली तव्हांखे क़ुरान सम्झ में अचे या न अचे, पर तव्हां क़ुरान मुक़द्दस खे तव्हां पंहिंजे तवज्जो जे कननि सां ॿुधंदा वेंदा। यकीन ॼाणो 10 मिंट वॾी ॻाल्हि आहे, तव्हां क़ुरान खे तवज्जो सां ॿुधंदा वेंदा, तव्हांजे अखियुनि मां ॻोढ़नि जा नार वहण शुरू थी वेंदा। इहो मौजूज़ो अल्लाह जो क़ुरान जो आहे। मूं अर्ज़ कयमि त काइनात जे अंदरि मज़हब घणा, इस्लाम जहिड़ो को बि मज़हब न आहे। काइनात जे अंदरि किताब घणा, क़ुरान मुक़द्दस जे मुक़ाबिले जो काइनात जे अंदरि किताब आहे कोन। तव्हां काइनात जा सभु किताब खणी ॾिसो, दुनिया जा वॾे में वॾा किताब खणी अचो, केॾा बि हसीन जमील इंसान लिखण वारा हुजनि, केॾो बि हसीन जमील किताब हुजे, तव्हां उन्हनि किताबनि खे पढ़ंदा रहो, सॼी ज़िंदगी तव्हां उन किताब खे मुकम्मल यादि ऐं महफ़ूज़ रखो, सवाल ई पैदा नथो थिए। हीअ रब जे क़ुरान जो मौजूज़ो आहे
तव्हां हिकिड़ो मिसाल न, हिकिड़ो 100 मिसाल न, 1000 मिसाल न, लखनि जी तादाद में, बल्कि थी सके थो पाकिस्तान जे अंदरि करोड़ जी तादाद में तव्हां क़ुरान मुक़द्दस जा तव्हां हाफ़िज़ जेकॾहिं करणु शुरू कंदा त तव्हांखे हाफ़िज़ मिली सघनि था। वॾा त पंहिंजी जाइ ते, ज़हीन इंसान त पंहिंजी जाइ ते, पर जेकॾहिं तव्हां 10-15 सालनि वारे मासूम नौजवान खां तव्हां क़ुरान यादि करे उनजी ज़बान मां तव्हां क़ुरान ॿुधंदा वेंदा, तव्हां क़ुरान ॿुधंदा वेंदा, अलहम्द जे अल्फ खां वठी करे वन्नास जे सीने ताईं पूरो क़ुरान रब साईं उनजे सीने में महफ़ूज़ करणु फरमाए छॾियो हूंदो। इहो मौजज़ो अल्लाह जो क़ुरान, इहो मौजज़ो काइनात जे अंदरि कंहिं किताब खे हासिल न आहे। तव्हां कंहिं किताब खे पंहिंजे शौक़ सां यादि कयो, वक़्तु यादि रहंदो, हमेशह यादि रहंदो, ऐं घणनि माण्हुनि खे यादि रहे सवाल ई पैदा नथो थिए। मुंहिंजा अज़ीज़ो, मूं अर्ज़ु कयमि त ईमान जी दौलत तमामु वॾी दौलत आहे, ऐं इन दौलत खे असां वरी हिननि मौक़नि ते अची करे वरी ताज़ो करणींदा आहियूं। अॼु राति आहे शब बारात जी राति। शब बारात जी राति में इंसाननि जा अमाल जमा थींदा आहिनि, पोएं साल वारा असांजा अमाल उहे दफ़्तर बंदि थींदा, वरी नए साल जे लाइ असांजे लाइ जेके दफ़्तर असांजा खुलणा हूंदा उहे दफ़्तर खुलंदा। त ईमान वारे जे लाइ सभ खां पहिरियों नमाज़ आहे। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त क़ुर्रतु ऐनी फ़िस्सलाह, ए मुंहिंजी उम्मत वारो मोहम्मद रसूलुल्लाह जो अखियूं थधियूं करनियूं अथव त नमाज़ जे अंदरि थधि या रसूलुल्लाह जो अखियूं थधियूं कयो। नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ो, ऐं नमाज़ ज़िंदगीअ जो पूरो हिस्सो जेको आहे तव्हांजे मथां फ़र्ज़ आहे जॾहिं खां तव्हां बालिग़ थिया। ऐं उनजे अंदरि नमाज़ में कोताही न हुजे। जंहिं नमाज़ छॾी वरी ज़िंदगी में उनखे बाद में अहसासु थियो त साईं हाणे मां गुनाह कयो अथमि, भला हाणे तौबा थो कयां, त उनखे वरी बुलूगत खां वठी जेके साल नमाज़ न पढ़ी अथई क़ज़ा उमिरि जे नियत सां उहा नमाज़ पढ़ी अथई। तंहिंजे करे वक़्तु अथव जो माण्हू हिन वक़्त में होश करे, हिन राति में सोचो, इबादत कयो, अल्लाह पाक खे ॿाॾायो, राज़ी कयो अल्लाह पाक खे। पंहिंजे दफ़्तरनि जी इब्तिदा नेकिन सां कयो, नफ़िलनि सां कयो, तौबा सां कयो, पर उन में पंहिंजे नफ़्स खे घटायो। असां पंहिंजे नफ़्स खे पाले पाले अहिड़ो मोटो कयो आहे घोड़े जॾो जो रूह असांजो वीचारो ईअं कमज़ोर थी वियो आहे जो उनखे साहु खणण जो मौक़ो ई कोन था ॾियो। अम्मा आयशा साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त साईं जन शाबानुल मुअज़्ज़म जे अंदरि ॿियनि महीननि में बि पाण साईं जन रोज़नि रखण जो एतमाम फरमाईंदा हुआ, पर शाबान जे अंदरि ख़ुसूसन एतिरा रोज़ा रखणु फरमाईंदा हुआ, एतिरा रोज़ा रखणु फरमाईंदा हुआ जो असां सम्झंदियूं हुयूंसीं घर वारियूं त हाणे साईं जन वरी इन शाबान जे महीने में साईं जन इफ़्तार कंदा ई कोन, एतिरा रोज़ा रखणु फरमाईंदा हुआ, एतिरा रोज़ा रखणु फरमाईंदा। छा आहे त रोज़े जी हिकिड़ी ख़सलत आहे, तव्हां रोज़ो रखंदा, पेट खे बुख ॾींदा, तव्हांजो नफ़्स बुखियो रहंदो, गुनाह जे अंदरि तव्हांखे दावत कोन ॾींदो। पंहिंजे पेट खे तव्हां बुखियो रखी ॾिसंदा न, उहो तव्हांखे गुनाह जी तरफ़ घटि छॾींदो। रोज़े जी हिकु त आहे त अल्लाह पाक जी रज़ा, पर रोज़े जी सभ खां वॾी ख़सलत इहा आहे, क्वालिटी आहे रोज़े जी, तव्हां रोज़ो रखंदा तव्हांजे नफ़्स जे अंदरि गुनाह जो मादो घटि थी वेंदो, ऐं तव्हां जेतिरो पंहिंजे पेट खे भरींदा तेतिरो शैतान जेको आहे न उनखे पियो उभारींदो। त हाणे नशो कयां, जीअं दौलत ईंदी पहिरियां माण्हू ज़रूरत पूरियूं कंदो, जॾहिं ज़रूरत खां दौलत वधी वेंदी पोइ चवंदो हाणे सिगरेट पिया, हाणे जेके आहिनि इहे साईं मुंहिंजो हितां मेनपुड़ियूं खावां, या अहिड़े क़िस्म जा नशा वतंदो ॻोल्हींदो। जॾहिं पैसा माल घणो थींदो न उहो वतंदो नशा ॻोल्हींदो। अञा जेकॾहिं माल जो झटको ज़बरो ईंदुसि पोइ चवंदो हाणे भला शराबड़ो पी ॾिसां, नशो पतो करे ॾिसां, जुआ खेॾी ॾिसां। ईअं वेंदे 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 गुनाहनि जे अंदरि लथपथ थींदो वेंदो। हालत इहा आहे जो मुस्लमान पंहिंजे माल जी ज़कात कढण जे लाइ तयारु न आहे, पर गुनाह जे अंदरि एतिरी फज़ूल ख़र्ची करण जे लाइ तयारु आहे, एतिरी फज़ूल ख़र्ची करण जे लाइ तयारु आहे जो उनखे इहो अहसासु बि न आहे त मां इन अल्लाह पाक जे ॾिनल माल खे किथे ख़र्च करे रहियो आहियां। हालांकि अल्लाह पाक जेके तव्हांखे रिज़्क़ ॾिनई उन रिज़्क़ जो आख़िरत में अल्लाह पाक सवाल बि करणु फरमाई त हीअ रिज़्क़ तव्हांखे मां ॾिनुमि, कीअं कमायो, हलाल सां कमायो, हराम सां कमायो। ऐं इन शाबान जी राति में अज़ीज़ो अव्हां खे इन शइ जे तरफ़ बि दावत आहे, जेकॾहिं को मुस्लमान व्याज थो खाए तौबा करे व्याज खां। व्याज माना अल्लाह ऐं हुनजे रसूल सां जंग जो ऐलान, सूरह बक़रा जे अंदरि अचे थो, फ़अज़नू बिहर्बि मिनल्लाहि व रसूलिहि, माना ईअं सम्झो त उनखे छॾे ॾियो, उनजो ऐलान आहे अल्लाह ऐं हुनजे रसूल सां जंग जो ऐलान। हे माण्हू सहूलियत जे ख़ातिर पैसा जेके आहिनि बैंकुनि में या कंहिं जॻह ते रखी छॾींदा, पोइ इहे वेठा हुन मां व्याज ईंदो, अबा 10 लखनि ते मिलनि था 25-30 हज़ार खनि, बसि पियो गाॾो हले थो। इहो हराम जो ज़रियो जेको आहे खोलण में
तव्हांजो हॾ बि हिन में हराम थींदो। महिनत कंदा त तव्हांजो हॾ बि चुस्त रहंदो। हलाल जो तव्हांखे मज़ो बि ईंदो। मज़दूरी कयो, महिनत कयो। हलाल जेको आहे लुक़्मो पाण बि खाओ, पंहिंजे बचड़नि खे खारायो। हलाल लुक़्मे जी जेका मिठास ऐं हलावत आहे न, इहा तव्हांजे बचड़नि खे कॾहिं बि तव्हांजो नाफ़रमान न बणाईंदी, कॾहिं बि सम्झो रसूल जो नाफ़रमान न बणाईंदी। पर जेकॾहिं पाण बच्चनि खे खाराईंदा हराम, पोइ इहो रड़ियूं कंदे 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 पाण बि मरी वेंदा, बच्चा बि तव्हांजो चवण कोन वठंदा। ज़ाहिर आहे जेको माण्हू पाण गुनाह कंदो, अबो जो हूंदो चोर, त पुट खे कीअं दलींदो चोरी न कर। कहिड़ो बि गुनाह पीउ जे अंदरि हुजे न, औलाद नेठि ॾिसी वठंदी। केतिरो बि लिकायो औलाद खां, ख़बर पवंदी आहे अबो चोर आहे, अबो कूड़ ॻाल्हाईंदो आहे। पीउ कूड़ ॻाल्हायो, पुट खे चवे त कूड़ न ॻाल्हाए, इहो थी कोन थो सघे। वरी तव्हांखां डबल जवाबु कूड़ो थींदो। पीउ पाण चोल खोर हुजे, ॾींहं राति पंहिंजी संगत सां कचहरी में चोली या गिला वेठो करे, फिलाणो अहिड़ो फिलाणो अहिड़ो फिलाणो अहिड़ो, पुट ते बि उनजो असरु पवंदो, औलाद ते बि उनजो असरु पवंदो। हीअं सम्झो त इहा तव्हांजे अमल सां तव्हांजी तबलीग थी हले, सुभाणे तव्हांजी औलाद बि ओड़ी थी। तंहिंजे करे मुंहिंजा दोस्त, मूं अर्ज़ु कयुमि, इन्हनि गुनाहनि खे छॾण जी तव्हां पकी तौबा कयो। हिन रात जे अंदरि जेकॾहिं को व्याजी आहे, को जुआरी आहे, को कूड़ो आहे, को जेकॾहिं गिला कंदड़ आहे, को जेकॾहिं चुगली कंदड़ आहे, कंहिंसां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी कंदड़ आहे, कंहिंजो जेकॾहिं ज़ुल्म कयो अथई, कंहिंजो हक़ खाधो अथई, इन रात जे अंदरि रब ज़ुल जलाल खां माफ़ी वठो ऐं जंहिंजो हक़ अल्लाह मूंखे माफ़ कजांइ। अहिड़ा पादर लॻंदा, यादि रखो। बाबा मिसकीन जो हक़ खई वेठो आहे, कहर पवे। मिसकीन जो हक़ खई वेठो, हुनखे हक़ वापसि करे पोइ माफ़ी वठो न। परायो पंहिंजे भाइटियुनि जो हक़ दॿाई वेठो आहे। तुंहिंजो भाउ वफ़ात करियो, औलाद नंढी हुई, पंहिंजी चालाकीअ सां हुनजी मिल्कियत जे मथां लत रखी वेठो आहे। हेॾा वरी अलाह जे साम्हूं अचे रड़ियूं करे, साईं मां त मुसीबत में आहे, मूंखे माफ़ करे। अहिड़ा पादर हणंदई जो यादि रख। यादि रखो, इहो असां मुस्लमाननि जे अंदरि वॾी कमज़ोरी आहे, जो असां इबादत खे पंहिंजी नजात जो ज़रियो सम्झूं था। इबादत नजात जो ज़रियो उन वक़्त में आहे जॾहिं असांजा मामला साफ़ ऐं सिधा हुजनि। कंहिंसां ज़ुल्म करे नमाज़ सां जन्नती कोई माण्हू नथो थी सघे। हा, नमाज़ सां नमाज़ जो बार लहंदो, पर हो जेको ज़ुल्म कयो थी उनजा पादर वरी पिसिया पिया हूंदा। नमाज़ सां, रोज़े सां रोज़े जो बार लहंदो। रोज़ो रखियोसीं, रोज़े जो बार लही पियो, पर जेकॾहिं हिन जो हक़ खई वेठो हुनजा पादर वरी पिसिया पिया हूंदा जेसीं हुनजो हक़ अदा न कंदुसि। असां हक़ जी अदायगीअ में वॾा नाइंसाफ़ आहियूं। असां वटि त इस्लाम जे अंदरि त एतिरो हक़ आहे, तव्हांजो पाड़े वारो जेकॾहिं बुख थो मरे ऐं तव्हां वटि हैसियत आहे त अल्लाह पाक तव्हां खां क़यामत जे ॾींहुं पुछंदो त मां बुख ते मूंखे तो गबो छो न खारायो। उहो अर्ज़ु कंदो त मुंहिंजा रब साईं, तूं त बेपरवाह ज़ात आहे, तूं खाइण खां पाक आहे। रब फरमाईंदो, तुंहिंजे पाड़े में इंसान बुख पियो मरे, तो हुनजी सार बि न लधी। तोखे माल हुयो बि सही, हुनजी सार पर घोर तो न लधी। हाणे अचो त हिनजे सदके, इन बुराई जे करे अचो त हाणे फ़रिश्तनि खां पादर हणाए। इनजो बि सवाल थींदो आख़िरत जे अंदरि। ऐं असां वटि पाड़े जी मोहबत केतिरी आहे, हिक ॿिए सां सलाम करण जे लाइ तयारु न आहियूं, हर को फूंडियो थो वठे। यादि रखो, सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण फरमाईंदा शब बारात में अल्लाह तबारक व तआला सभिनी ईमान वारनि जी मग़फ़िरत करणु फरमाईंदो, पर जंहिं बाने अल्लाह जी ज़ात सां शिरक कयो, अल्लाह हुनखे कॾहिं बि माफ़ न करणु फरमाईंदो। जे अल्लाह जी ज़ात सां शिरक कयो, ही वकड़ हणी करे, हे तव्हां ॾिसंदा सोशल मीडिया ते वकड़ हणी करे, इहे जेके आहिनि तव्हांखे भोपा वेही सेखारींदा, बाबा अल्लाह त आहे, पर हे बि त अल्लाह जा प्यारा बाना आहिनि। हुनजे अल्लाह जे प्यारनि बाननि जे हुजण जो इनकार न आहे, उहे जन्नती आहे। पर हिन दुनिया खां पर्दो फरमाइण खां बाद में तव्हांजी सवाल खे ॿुधनि था, उनखे हल कनि था, इहो किथे लिखियलु आहे? इन जो त क़ुर मना कयो आहे सिधो सो। काठी खे बीह करे पुॼणु, माना उहे वरी मिसाल अहिड़ा ॾींदा ताकी माण्हुनि जो ज़हन ख़राबु थिए। चवंदा साईं, ही जेके आहिनि तव्हांजे घर में चोरी थिए थी, पुलिस खे फ़ोन कयो था, हा पुलिस असांजी मदद कर। पुलिस खां मदद वठो था, बाक़ी फिलाणो जेको अलाह वारो उहो पुलिस खां बि वियो। हाणे मिसाल ॾिसो, ऐं पुलिस खे त हथ पेर आहिनि, ॿियो पंहिंजे सबब सां मदद कनि था। हो त मुलाई जॾहिं वफ़ात करे, हो त चइनि कंधनि ते पंहिंजी क़बर में वञण जी सलाहियत बि न पियो रखे। जंहिं मां दुनिया दारुल असबाब आहे, दारुल असबाब जे अंदरि जेका शइ वस जे हेठां हुजे उहा मदद वठणु इबादत न आहे। मसइलो यादि रखिजो। ये मुशरिक माण्हुनि खे बरगलाईंदा था वतन त साईं फिलाणो जेका फ़ोन कयो अमेरिका ते फ़ोन ॿुधनि था, बाक़ी चवनि था त हितां जेकॾहिं फिलाणे खे नथा ॿुधनि। बाबा त फ़ोन त सबब आहे, ज़रियो आहे न, इंसान जी तरक़ी आहे न, ईजाद आहे न। जे ज़रिए सां को कंहिं जॻह ते मदद करे त इहा मदद इबादत न आहे। तव्हांखे ज़रूरत पई,
तव्हां कंहिं भाउ खां मदद घुरी बाबा मूंखे कर्ज़ ॾे 10,000 कर्ज़ न ॾिनो इहा मदद थी पई न इहा मदद इबादत न आहे हिन जो सवाबु ज़रूरु आहे इबादत न आहे इबादत हीअ मदद आहे तव्हां मां कंहिंखे बि औलाद ॾियण जी सलाहियत आहे कंहिंखे बि औलाद ॾियण जी सलाहियत आहे कोन्हे कंहिंमें बि औलाद ॾियण जी सलाहियत अल्लाह पाक जी ज़ात में आहे तव्हां सबब इस्तेमालु करे सघो था मर्द ऐं औरत जो निकाह कराए सघो था निकाह खां बाद में औलाद न ॾे मर्ज़ी जो मालिक आहे जीअं चवंदा आहिनि असां वारे वॾे खे औलाद अलाह सां ॾिनी न हिकिड़ो ॾिनीसि उहो बि चॿो न हेॾे न होॾे ख़बर ई न हले छा आहे सो अहिड़ी तरह औलाद ॾियणो अल्लाह तबारक व तआला जी ख़सलत आहे बीमारी खां शिफ़ा ॾियणो मुंहिंजे रब जी ख़ासियत आहे तव्हां डॉक्टर खां टिकी फोटो त वठी सघो था पर डॉक्टर तव्हांखे बीमारी खां शिफ़ा नथो ॾेई सघे जेकॾहिं शिफ़ा न ॾियण ते अचे दुनिया जा सभु डॉक्टर घुमी घुमी थकिजी पोइ हज़ारे लखे किरोड़ ख़र्च करे करे थकिजी पोइ शिफ़ा न ॾियण ते अचे त तव्हांखे बीमारी जे अंदरि मौत ॾेई छॾे मर्ज़ी जो मालिक आहे या कोन्हे शिफ़ा हुनजे हथ में तमामु शिरक जो जेको आहे वज़ाहत सम्झाए पियो अर्ज़ु पियो कयां त जेका मदद इंसान जे वस खां ॿाहिरि आहे उहा इबादत उहा अल्लाह खे छॾे करे गैर खां घुरणु इहो आहे शिरक जीअं मां तव्हांखे औलाद जो मिसाल ॾिनो रिस्क जो मिसाल ॾियां बीमारी खां शिफ़ा जो मिसाल ॾियां बरसात जे वसाइण जो मिसाल ॾियां ज़मीन मां सला पैदा करण जो मिसाल ॾियां सिज खे ओभर खां उभरण जो मिसाल ॾियां या ओला खे ओला जे तरफ़ लाइण जो मिसाल ॾियां क़ुरान जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो मिसाल बयान करणु फरमायो फरमाईंदा अलम तर इलल्लज़ी हाज इब्राहिम फी रब्बी अन आताहु अल्लाहुल मुल्क इज़ क़ाल इब्राहिम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत इब्राहिम अलैहिस्सलाम निमरूद सां जॾहिं मुनाज़रो कयो निमरूद खे चई मुंहिंजो अल्लाह उहा जेको ज़िंदा बि करे थो मारे थो क़ाल अना उहयी व उमीत ज़ालिम निमरूद चयो मां बि ज़िंदा थो कयां मां बि मारियां थो उन्हनि बि इहे वारा तरीक़ा इस्तेमालु कया जीअं अॼोका मुशरिक था इस्तेमालु कनि हिकिड़े माण्हू खे फांसी जी सज़ा ई उनखे माफ़ करे छॾी चई ॾिसो हे मरण वारो हिनखे जीअरो कयमि ऐं ॿियो वरी ज़िंदा इंसान आज़ाद हुयो उनखे क़तल करे छॾी चई ॾिसो हिन जी ज़िंदगी मारे छॾियमि इब्राहिम अलैहिस्सलाम सम्झो त हे जाहिला जट आहे ही नथो सम्झे हिन ॻाल्हि खे चई त क़ाल अना उहयी व उमीत क़ाल इब्राहिम व इन्नल्लाह याती बिश्शम्सि मिनल मशरिक़ि फअति बिहा मिनल मग़रिब सूरह बक़रा जो आयतूं आहिनि फरमाई त इब्राहिम अलैहिस्सलाम चयो ज़ालिम तूं ॻाल्हि खे सम्झो न आहे जेकॾहिं तूं भला इन ॻाल्हि खे नथो सम्झे त ॿियो मिसाल सम्झो फइन्नल्लाह याती बिश्शम्सि मिनल मशरिक़ि फअति बिहा मिनल मग़रिब फरमाई त अल्लाह जी ज़ात उहा आहे जेका रोज़ानो सिज खे ओभर खां उभारे थी जेकॾहिं तोखे ताक़त आहे त तूं अॼु भला सिज खे ओलह खां उभारे ॾेखार फबुहितल लज़ी कफ़र फरमाई त काफ़िर वाइड़ो थी वियो वल्लाहु ला यहदिल क़ौमल ज़ालिमीन फरमाई अल्लाह तबारक व तआला ज़ालिम क़ौम खे कॾहिं बि हिदायत न ॾियणु फरमाई निमरूद जे साम्हूं इब्राहिम अलैहिस्सलाम मिसाल बयान कयो न निमरूद वाइड़ो थी हाणे हुनखे ताक़त हुजे त ओला खां उभारे ॾेखारे न तव्हांखे बि को मिसाल अहिड़ो थिए न पुलिस वारो हुनखे चए त पाण वारे खे चओ त भला ओला खां उभारे ॾेखारे त मुंहिंजा दोस्त मूं अर्ज़ु कयमि त शब बरात जे अंदरि पाण संजन फरमायो रब मुशरिक खे कॾहिं बि माफ़ न करणु फरमाईंदो ऐं ॿिए नंबर ते मुशहिन उनखे चइबो आहे जेको ॿिए सां बुग़्ज़ हसद ऐं साड़ रखे इन साड़ रखंदड़ खे अल्लाह पाक कॾहिं बि माफ़ न करणु फरमाईंदो ॻाल्हि हली न पाड़े वारी ॻाल्हि था त असां पाड़े में केतिरो हिक ॿिए सां बुग़्ज़ रखूं था जेकॾहिं तव्हां अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर कंहिंसां बुग़्ज़ रखो था अब उहो रब जो नाफ़रमान आहे रसूलुल्लाह जो जेको दुश्मन आहे अल्लाह जे हबीब जी ख़त्म नबूवत जो इनकारी आहे त पोइ जेकॾहिं दीन जे करे बुग़्ज़ रखो था उहा हिकिड़ी ॿी शइ आहे पर जेकॾहिं तव्हां हुन सां बुग़्ज़ रखो था सिर्फ़ु इन जे करे त हिन नालीअ जो मोह मुंहिंजे पासे कयो आहे या हिन पंहिंजी ॾाकण वधाए करे ठाही आहे फलाणो कमी छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे रब पाण हुन सां हिसाब वठंदो सुहिणे नमूने सां उन्हनि खे सम्झाए सघो था ठीकु आहे न त पाड़े जी हिननि ॻाल्हियुनि में असां वटि वरी असांजो पंहिंजो हिकिड़ो वॾो चङो मुड़ुसु आहे उहो कंहिं माण्हू सां उन पंहिंजे भाउ खां रिश्तो घुरियो उनखे रिश्तो न ॾिनो हाणे चई त सॼी ज़िंदगी मां तुंहिंजो मोह न ॾिसंदुसि जॾहिं मूंखे ख़बर पई त मूं हुनखे अर्ज़ु कयमि त अलाया बा न को बाक़ी इहे नमाज़ुनि पाण में तोखे इहो बि अख़लाक न आहे त तूं कम अज़ कम दीन वारनि खां रहनुमाई त वठ न हुनजी न्याणी आहे जेकॾहिं तुंहिंजे पुट खे न ॾिनई त भला हुनजी मर्ज़ी आहे न की न मां हुनजो वॾो भाउ हुयुमि मां पंहिंजे पुट जे लाइ हुन खां न्याणी घुरमि हुन छो न ॾिनी हाणे इन ते सॼी ज़िंदगी मां तुंहिंजो मोह ई न ॾिसां अरे अलाह जा पाना नमाज़ पढ़े थो रुॻो माइन ते चवण ते
तो अर्ज़ करण जो मक़सद मिसाल इन जे करे अर्ज़ तो कयां त इहे शयूं हिक ॿिए सां ताल्लुक़ खे टोड़ण जहिड़ियूं न आहिनि। जेकर अहिड़नि मिसालनि अहिड़नि शयुनि जे करे हिक ॿिए सां ताल्लुक़ टोड़ींदा, अल्लाह पाक तव्हांखे शब बरात जी राति में बि माफ़ न करणु फरमाईंदो। हिक ॿिए खे माफ़ कयो, नंढा वॾा मामला दरगुज़र कयो, खून त न कया अथव न हिक ॿिए जा। तंहिंजे करे पाड़ो हुजे, रिश्तेदार हुजनि, मिट माइट हुजनि, ऐं ख़ासि करे पंहिंजे अबे अमा सां। ईअं न त पाड़े वारनि सां भाकुर, दोस्तनि सां भाकुर, ऐं पंहिंजे अबे अमा सां टे ॾींहं अॻु करे जीअं काणी में कासाई ॾे करे नज़र करे अबे अमा सां सदाईं दुश्मनी, त मूंखे मिल्कियत न ॾिनई, नौकिरी न वठाए ॾिनई, सदाईं वेठो तो घर में खंघे मुआरी रन परेशान आहे। इहे शयूं न आहिनि। अबे अमा जी शयूं बर्दाश्त कयो। जेकर तव्हां उनखे सम्झाए सघो था ठीकु आहे, न त अल्लाह जा हवाले कयो। सुभाणे तव्हां ते बि इहो वक़्तु अचिणो अथव। अहिड़ा मुड़ुस माण्हू न थियो जो सुभाणे उनजो नतीजो पंहिंजे अमल जो नतीजो तव्हांखे भोगणो पवे, तव्हां बि कुराड़ा थींदव। ईअं न त तव्हांजी औलाद बि सुभाणे तव्हांखे मुड़ुसनि खां गिली थी वञे। जहिड़ा अमल पाण बर्दाश्त करे सघो ओड़ा अमल कयो, ओड़ो सुलूक कयो पंहिंजे अबे अमा सां। जेकर नथा पाण में गॾु रही सघो, सेपरेट कयो। अबे अमा खे अलॻि सां पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ जॻह ठाराए ॾियो, कमरो ठाराए ॾियो। अमा मुआरी भाई सां तुंहिंजो ठहणु नथो थिए, तंहिंजे करे मां तुंहिंजी ख़िदमत कंदुसि, मां तुंहिंजो नौकर आहियां, मां तोखे ज़ोर बि ॾींदुसि, मानी बि पहुचाईंदुसि, तोखे कमरो बि ठाराए ॾियां थो, महिरबानी करे मुंहिंजी अमा तो हेॾे। सेपरेट करे सघे थो माण्हू, को हर्ज न आहे, शरीयत जो इजाज़त आहे। सो अहिड़ी तरह मुंहिंजा अज़ीज़ो, मूं अर्ज़ु कयुमि शब बरात जी राति तव्हां माफ़ी घुरो ऐं पंहिंजी ज़िंदगी जो तायुन कयो। अल्लाह तबारक व तआला खे परचायो, रब जी ज़ात खे रो अल्लाह जे साम्हूं। हज़रत लाहौरी रहमतुल्लाह अलैह जे बारे में वाक़ियो लिखियो अथनि त उनखे पंहिंजी घरवारी अचे इतला ॾिनो त साईं पंहिंजी न्याणी जेका आहे उहा हाणे बालिग थी वई आहे। उनखे चई छॾियो घरवारी खे त जॾहिं न्याणी बालिग थिए मूंखे अचे इतलाउ ॾिजाए। उनखे जॾहिं इतलाउ ॾिनई त उन चयो त ठीकु आहे, राति जो सुम्हियो, सुबुह जो सवेर उथी वञी करे मस्जिद में ॾिठई त हिकिड़ो अल्लाह जो माण्हू मस्जिद जे अंदरि तहज्जुद जी नमाज़ पढ़ी रहियो हुयो। उनखे वठी करे उनखां हाल अहवाल कई, चई त मां फिलाणो आहियां, फिलाणे इलाइक़े में आयो आहियां, हाणे जेको आहे तोखे नमाज़ पढ़ंदे ॾिठो अथमि, मुंहिंजी दिलि थी चवे त पंहिंजी न्याणी जो रिश्तो तोखे ॾियां, तोखे मंज़ूर आहे। हुन क़बूल कयो। सुबुह जो फजर नमाज़ पढ़ी करे पंहिंजो निकाह सिर्फ़ु इन तहज्जुद गुज़ारीअ जे करे उन सां करणु फरमाई। छो उनखे यकीन हुयो जेको अल्लाह जी ज़ात खां डिॼे थो, जेको पंहिंजे अमरनि खे रब जे साम्हूं रखे थो, जेको तहज्जुद जी नमाज़ पढ़े थो, यकीनन इहो 5 वक़्त नमाज़ूं बि पढ़ंदो हूंदो, यकीनन इहो अल्लाह पाक खां डिॼंदो बि हूंदो, इंसाननि जे मामलात जे अंदरि इहो हक़ अदल इंसाफ़ बि कंदो हूंदो। तंहिंजे करे इन अमल खे ॾिसी करे हज़रत लाहौरी पंहिंजी न्याणी जो निकाह तहज्जुद गुज़ार सां कराए पंहिंजो जेको हक़ अदा करे। त अज़ीज़ो, इन शब बरात जे अंदरि पंहिंजी ज़िंदगी जा फ़ैसिला रिज़्क़ अल्लाह पाक ॾियण वारो आहे। ज़िंदगी जी परेशानियूं खणी करे ॿाहिरि उछलाए कढो, हलाल रिज़्क़ कमायो, परेशान न थियो। ज़िंदगी इहा ई हलंदी। इन ई ज़िंदगी जे अंदरि अल्लाह तबारक व तआला तव्हांजूं बरकतूं नाज़िल करणु फरमाईंदो। ऐं रमज़ानुल मुबारक अचे वथो, इन रमज़ानुल मुबारक जे अॻ में तयारी कयो, रोज़नि जे एतबार सां या साईं पंहिंजे राशन खे गॾु करण जे एतबार सां। जेकॾहिं को मज़दूर ऐं मिस्कीन माण्हू आहे, उहो कोशिशि करे रमज़ान खां अॻ में एतिरो राशन जमा करे पाण वटि रखे ताकि जेको आहे रमज़ान में अधु ॾींहुं मज़दूरी करे त उनजे घर जो सिलसिलो हली पवे। ऐं मज़दूर जेके आहिनि, तंहिंजे करे मुस्लमानो कंहिं बि मुस्लमान जे मथां मज़दूरी जे करे या इन्हनि जेके आहिनि महिनतुनि जे करे रमज़ान जा रोज़ा माफ़ न आहिनि। हे असां वारा जेके आहिनि मज़दूर पंहिंजा मसला ठाही वेठा आहिनि, पुछनि ई कोन था। अब मां त मज़दूरी कंदो आहियां, घर जो गाॾो कीअं तंहिंजे करे रोज़ा ई छुटा, रोज़ा कोन चइबा। जेको माण्हू अकुलमंद आहे, बालिग़ आहे, सम्झो त सिहतमंद आहे, उनजे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि। जेकॾहिं सम्झो सिहतमंद न आहे, मरीज़ आहे, पोइ बि वरी उनखे क़ज़ा करणा पवंदा। ऐं रमज़ान मुबारक जा रोज़ा एॾा बरकत वारा अथव। पाण सॼनि फरमायो जेकॾहिं रमज़ान जो रोज़ो बग़ैर कंहिं उज़र जे कंहिं माण्हू छॾे ॾिनो, बाद में सॼी ज़िंदगी बि रोज़ा रखंदो रहे न, रमज़ान मुबारक जहिड़े रोज़े जो सवाबु उनखे कॾहिं कोन्हे। एॾो रमज़ान मुबारक जो सवाबु आहे। पंहिंजो पाण खे तयारु कयो ऐं इहे दावतुनि खे हलायो, दिलि जी ख़ुशीअ सां रमज़ान जो इस्तक़बाल कयो। इन एतबार सां न त केरु रोज़ा रखंदो, केरु इहे मुंहिंजूं आदतूं हेॾे होॾे थी वेंदियूं। इंसान जी ज़िंदगी रूह खे तक़वियत मिलंदी। ऐं वरी जॾहिं तव्हां रमज़ान जी ख़िदमत कंदा त ज़ाहिर आहे वरी रमज़ान खां बाद में माण्हू खे तकलीफ़ थींदी आहे त यार अहिड़ो प्यारो रहमत वारो महीनो वरी वञे थो। अल्लाह तबारक व तआला रसूल साईं जन रमज़ान मुबारक जे अचण जे वक़्त में ज़िंदगी जी दुआ घुरंदा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कॾहिं बि ज़िंदगी जे इज़ाफ़े जी दुआ न घुरी त साईं मुंहिंजी ज़िंदगी खे वधाए। पर जॾहिं रमज़ान ईंदो हो पाण सिंजन दुआ घुरण फरमाईंदा, हे मुंहिंजा अल्लाह मूंखे रजब ऐं शाबान रमज़ान नसीब फरमाए, उन खां बाद में वरी रमज़ान नसीब करणु फरमाए। तंहिंजे करे अवां ऐं असां बि दुआ घुरंदासीं अल्लाह पाक खां, हे अल्लाह साईं असांखे बि रमज़ान नसीब फरमाए, रमज़ान जा रोज़ा ऐं तरावियूं नसीब फरमाए। असांजे घर वारनि खे, न्याणियुनि खे, औरतुनि खे, सभिनी अमड़नि भेनरुनि खे बि रमज़ान मुबारक जा रोज़ा ऐं तरावियूं पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक खां दुआ आहे, मूं जेको